अस्सलाम वालेकुम दोस्तों, या हाली में दोस्तों कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदा। दोस्तों हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामनि जे बाबति। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी ड्रामा जेके ठही रहिया आहिनि ऐं ठही चुका आहिनि जेके, उन जे बाबति तव्हांखे हिन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों हिकु मुंहिंजी नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे नए यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक कंदा विसारींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों जीअं त तव्हां ॾिठा हूंदा, सिंधी ड्रामा पत्थर दुनिया खां स्टार्ट आहिनि। इन खां अलावा अञा बि पहिरियां विकिणो विजूद, इन खां अलावा काफ़ी ॿिया ड्रामा बि थी चुका आहिनि। पर तमामु वॾो ड्रामो जेको आहे न पत्थर दुनिया हुयो। ऐं पत्थर दुनिया खां ई ड्रामनि वारा मशहूरु अदाकार थिया आहिनि सत्तालाल मज्जू, निसार शाह, अचर, असद कुरैशी, ॿिया नंढा वॾा आर्टिस्ट जेको मशहूरु थी चुका आहिनि। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियोस तव्हांखे हर रोज़ु हिन चैनल ते तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। दोस्तों महिरबानी, अॼोको वीडियो एसि ताईं हुयो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।